अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। हाणे असां यानी कि वेक्टर्स जे हवाले सां उन जा टाइप्स डिस्कस करे था वठूं। हाणे ॾिसो टाइप्स ऑफ वेक्टर में असां स्टडी कीअं था करे वठूं त इन्हनि खे असां सपोज़ पहिरियां यानी कि कॉन्सेप्ट क्लियर था कयूं। जीअं माना असांजा टाइप्स जेके हूंदा आहिनि, जीअं पहिरियां पोलर वेक्टर्स हूंदा आहिनि, पोलर वेक्टर्स, ऐं ॿिया असांजा हूंदा आहिनि जीअं एक्सल वेक्टर्स। हाणे पोलर वेक्टर्स, द वर्ड पोलर मीन्स स्ट्रेट लाइन में, हिक स्ट्रेट लाइन में असांजा छा हुजनि कि वेक्टर्स शो थियनि। हिक स्ट्रेट लाइन वारा वेक्टर, हिक ई स्ट्रेट लाइन में जेके वेक्टर कंसीडर कया विया आहिनि, जीअं डिस्प्लेसमेंट असां पढ़ंदा आहियूं, ठीकु आहे, इहो हिक ई लाइन में कंसीडर कंदा आहियूं। जीअं असां वेलासिटी कंसीडर कंदा आहियूं हिक ई लाइन में, माना लीनियर खणी चऊं, लीनियर असां ईअं खणी चई सघूं था, लीनियर, ठीकु आहे, जेकी एक्सिस ते डिपेंड न कनि, रोटेशनल इफेक्ट शो न कनि, ठीकु आहे। लीनियर माना ट्रांसलेशनल मोशन में अची वञनि, ट्रांसलेशनल मोशन में अची वञनि, दे आर पोलर वेक्टर्स। छा हूंदा आहिनि? पोलर वेक्टर्स। जीअं असांजो फोर्स आहे, कंहिं बॉडी ते फोर्स लॻायूं था, उहो अप्लाई था कयूं, त असां चवंदासीं इहे छा आहिनि, इहे असांजा पोलर वेक्टर्स आहिनि। माना जेके बि लीनियर ऐं स्ट्रेट लाइन वारा वेक्टर्स शो कया वेंदा आहिनि, स्टडी कई वेंदी आहे, त उन्हनि वेक्टर्स खे चइबो आहे पोलर वेक्टर्स। असां चऊं था एक्सल वेक्टर, माना सच वेक्टर्स विच आर बिलोंग्स टू एक्सिस ऑफ रोटेशन, एक्सिस ऑफ रोटेशन, या रोटेशनल वेक्टर्स, असां ईअं चवंदा आहियूं रोटेशनल वेक्टर्स। अहिड़नि वेक्टर्स खे चइबो आहे एक्सल वेक्टर, जेके डिपेंड कनि कंहिं एक्सिस ते। मिसाल ॻाल्हि को असां ठाहियूं था हिकिड़ो सर्कुलर पाथ ऐं उन जे बुनियाद ते हिकिड़ी एक्सिस था ठाहियूंसि। हाणे हिन में जेके क्वांटिटीज़ हूंदियूं, एंगुलर क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि, एंगुलर क्वांटिटीज़, ठीकु आहे। जीअं एंगुलर क्वांटिटीज़ असां चवंदासीं त माना एंगुलर डिस्प्लेसमेंट, एंगुलर वेलासिटी, एंगुलर मोमेंटम, टार्क एंड सो ऑन। उहे क्वांटिटीज़ जेकी कंहिं एक्सिस ते, कंहिं फिक्स्ड पॉइंट ते, कंहिं फिक्स्ड पॉइंट ते डिपेंड कनि। माना चवण जो मक़सदु आहे जंहिंजो सेंटर ऑफ मास चेंज न थी सघे, जंहिंजो बि सेंटर ऑफ मास यानी कि छा थिए, डज़ नॉट चेंज। जेॾी महिल उहा बॉडी पोजीशन पंहिंजी चेंज करे या कीअं बि थिए, त उन बॉडी यानी सिस्टम जो जेको सेंटर ऑफ मास आहे उहो फिक्स्ड हुजे, कंहिं हिकु लाइन ते हुजे, हिकु पॉइंट ते हुजे, त उहे क्वांटिटीज़ खे चइबो आहे एक्सल वेक्टर क्वांटिटीज़। हाणे वेक्टर हालांकि गोल फिरण वारो मोशन आहे, त पर्टिकुलर डायरेक्शन शो न थींदो आहे, लेकिन असां पोइ हिकिड़ो मेथड इस्तेमालु करे असां उन्हनि जो डायरेक्शन वठंदा आहियूं, राइट हैंड स्क्रू रूल सां, राइट हैंड स्क्रू रूल, या राइट हैंड फ्लेमिंग्स जो साइंटिस्ट जे बुनियाद ते असां वठंदा आहियूं, फ्लेमिंग्स साइंटिस्ट, ठीकु आहे, राइट हैंड फ्लेमिंग्स वारो रूल। हाणे जेकॾहिं असां स्क्रू रूल खे वठूं त पोइ ही फिंगर आहे ऐं थंब आहे, ही थंब आहे, ही फिंगर आहे, हिन फिंगर खे कर्ल कबो आहे ऐं थंब पॉइंट आउट कंदो आहे कंहिं डायरेक्शन जे बुनियाद ते, या असां थंब खे कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में रखूं ऐं फिंगर्स खे कर्ल कयूं, ठीकु आहे, लाइक दिस। त इहो असांजो हिकिड़ो स्क्रू वारो यानी कि प्रिंसिपल आहे राइट हैंड जे हिसाब सां। ऐं ॿियो हूंदो आहे फ्लेमिंग्स वारो, हीअ आहे फोर फिंगर, मिडिल फिंगर ऐं थंब। इन्हनि जे बुनियाद ते असां यानी कि इन्हनि जा डायरेक्शन वठंदा आहियूं। हाणे इन्हनि जा पर्टिकुलर शो न थींदा आहिनि फिज़िकली, पोइ ही मेथड इस्तेमालु कबा आहिनि, ठीकु आहे। उहे क्वांटिटीज़ जेके मोस्टली परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि, 90 एंगल ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां असां मोस्टली यूज़ कंदा आहियूं। इन जे करे इन्हनि वेक्टर्स खे चइबो आहे, यानी एक्सल वेक्टर जो ॿियो बि नालो आहे सूडो वेक्टर्स, सूडो, ठीकु आहे। सूडो माना फॉल्स वेक्टर्स, फॉल्स,
नकली कूड़ा, ठीकु आहे, छो जो हू फिज़िकली शो नथा थियनि। इन करे असां पर्टिकुलर डायरेक्शन कंसीडर कंदा आहियूं हिन मेथड सां, हिन मेथड सां, ठीकु आहे, लाइक दिस। त अहिड़ियूं क्वांटिटीज़ वेक्टर, उहे वेक्टर क्वांटिटीज़ जिन जो यानी फिक्स्ड पॉइंट हुजे, यानी जिन जो मास, सेंटर ऑफ मास चेंज न थी सघे। ऐं हिन में वरी सेंटर ऑफ मास चेंज थी वेंदो आहे, हिननि पोलर वेक्टर्स में माना सेंटर ऑफ मास कैन बी चेंज, सेंटर ऑफ मास कैन बी चेंज, ठीकु आहे। छो जो ही फिक्स पॉइंट जे बुनियाद ते मोशन न आहे, स्ट्रेट लाइन वारो मोशन आहे, ठीकु आहे। यानी इन बुनियाद ते असां यानी पोलर ऐं एक्सल वेक्टर जो कॉन्सेप्ट क्लियर कंदा आहियूं। हाणे अॻियां असांजे बुक जे मुताबिक़ नल वेक्टर आहे ऐं फ्री वेक्टर आहे, इन खे थोरो कॉन्सेप्ट क्लियर करे वठूं त यानी कि नल वेक्टर छाखे चइबो आहे, या खोड़ सारा ॿिया बि टाइप्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। अचो त उन्हनि ते डिस्कस करे था वठूं। शाबाश, ही तेसि ताईं नोट करे वठो, स्क्रीन शॉट कढी वठो। हाणे असां नल वेक्टर ते था अचूं। नल वेक्टर खे, नल वेक्टर, नल वेक्टर माना अ वेक्टर whose magnitude is 0, that is called null vector, माना ज़ीरो वेक्टर। इनखे छा चइबो आहे, ज़ीरो वेक्टर बि चइबो आहे, जंहिंजो मैग्नीट्यूड जे बुनियाद ते ज़ीरो कंसीडर कंदा आहियूं। हाणे इन कॉन्सेप्ट क्लियर कीअं कजे, जेकॾहिं कंहिं टेबल ते हिकिड़ो बुक पियो आहे, उन जो एक्शन वेट जे बुनियाद ते हेठि आहे टेबल ते, ऐं टेबल जो रिएक्शन मथे आहे, त नेट इफेक्ट रिज़ल्टेंट छा थो थिए, नई ही बुक टेबल जे अंदरि थो दाख़िल थिए, नई टेबल हिन खे मथे उॾाए थी छॾे, त रिज़ल्टेंट छा थो अचे, रिज़ल्टेंट ज़ीरो आहे। हलो, कॉन्सेप्ट आहे त हिते को ऑब्जेक्ट इन ॿिन्ही फोर्सिस जे इफेक्ट जे करे केॾे मूव नथो करे, त पोइ पर्टिकुलर डायरेक्शन बि कोन्हेसि। असां त पढ़ियो आहे त जेकॾहिं ही रिज़ल्टेंट ज़ीरो आहे, माना मिसाल ॻाल्हि, जेकॾहिं वेट ऐं रिएक्शन ॿई आहिनि, वेट ऐं रिएक्शन माना रिएक्शन माइनस वेट इक्वल टू ज़ीरो, ज़ीरो छा, ज़ीरो रिज़ल्टेंट, माना इहो जेको ज़ीरो रिज़ल्टेंट आहे इहो ई असांजो नल वेक्टर आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं इहो ज़ीरो नल वेक्टर आहे, ज़ीरो रिज़ल्टेंट वारो, त इहो वेक्टर आहे, त वेक्टर आहे त इन जो को पर्टिकुलर डायरेक्शन त कोन्हे। पोइ असां यानी कि इहो कॉन्सेप्ट माना वठंदा आहियूं त नल वेक्टर में जेको वेक्टर हूंदो आहे उहो डिटरमाइंड सही थियल न हूंदो आहे, पर्टिकुलर न हूंदो आहे, इन जे लाइ कुझु शर्त आहिनि, कुझु कंडीशन्स आहिनि, ठीकु आहे। हाणे इन हवाले सां नल वेक्टर जा कुझु एग्ज़ाम्पल जेकॾहिं वठां, जे ही बुक आहे त इहो नल वेक्टर आहे, नल वेक्टर जो इन कॉन्सेप्ट आहे। जेकॾहिं को ऑब्जेक्ट मूव थो करे माना यूनिफॉर्म वेलासिटी सां, त उन वटि बि छा आहे, नल वेक्टर आहे। माना जेकॾहिं यूनिफॉर्म वेलासिटी आहे त एक्सीलरेशन ज़ीरो अथसि, पोइ इहो जेकी एक्सीलरेशन ज़ीरो हूंदुसि इहो नल वेक्टर जे हिसाब सां आहे, ठीकु आहे, छो जो उन वटि एक्सीलरेशन जो इफेक्ट ज़ीरो आहे, ठीकु आहे। वेलासिटी कंहिं बि ऑब्जेक्ट जी यूनिफॉर्म मोशन में आहे, पर्टिकुलर डायरेक्शन जे अथसि या न अथसि, लेकिन असां चवंदासीं उन वटि एक्सीलरेशन ज़ीरो आहे त उन जो मैग्नीट्यूड ज़ीरो आहे। हाणे इन नल वेक्टर जे हवाले सां कुझु शर्त हूंदा आहिनि, कुझु कंडीशन्स हूंदियूं आहिनि। अचो त उन्हनि कंडीशन्स खे वठूं त असांखे कीअं ख़बर पवे त नल वेक्टर आहे त उन जो पर्टिकुलर डायरेक्शन किथे थींदो, किथे न थींदो, ऐं किथे एनी डायरेक्शन थींदो, ठीकु आहे। टे शर्त जे बुनियाद ते कॉन्सेप्ट आहे हिन जो, सो अचो त इन हवाले सां वठी वठूं। हाणे नल वेक्टर जे हवाले सां
3 कंडीशंस आहिनि, माना नो डायरेक्शन, किथे डायरेक्शन हिन जो न थींदो, पर्टिकुलर डायरेक्शन, आल्सो यानी कि असां चवंदासीं एनी डायरेक्शन। ठीक है, तो जॾहिं तव्हां पंहिंजे टेक्स्ट बुक फर्स्ट ईयर वारे सिंटेक्स बुक में ॾिसंदो, उते नल वेक्टर में लास्ट पेरा जे बुनियाद ते तव्हांखे लिखियल हूंदो त नल वेक्टर जो जेको डेफिनेशन आहे उनजी यानी कि डिफाइंड कंप्लीटली सही न आहे, माना उहा उन जी डेफिनेशन सूटेबल नथी करे, त उन बुनियाद ते तव्हांखे कॉन्सेप्ट हुजणु घुरिजे त नो डायरेक्शन किथे थींदो, नल वेक्टर जो जेका बॉडी मोस्टली छा में हुजे, स्टेशनरी हुजे, माना रेस्ट में हुजे, त उन वक़्तु उहा बॉडी केॾे बि मूव नथी करे कंहिं पर्टिकुलर डायरेक्शन में, त चवंदासीं इते जेको डायरेक्शन नो डायरेक्शन। हाणे मिसाल जीअं सवेल मां एग्जाम्पल ॾिनो, यानी कि हिकिड़ी कार बीठी हुजे, ठीकु आहे, रेस्ट में आहे, स्टेशनरी आहे, हाणे हिन जो वेट ऐं रोड जो यानी रिएक्शन ॿई पाण में छा आहिनि, बैलेंस्ड। ठीकु आहे, बैलेंस त हिन जो जेको नेट रिज़ल्टेंट इफेक्ट आहे उहो 0 आहे, माना नल वेक्टर आहे। ठीकु आहे, 0 इफेक्ट। लेकिन हिते कॉन्सेप्ट इहो आहे, छा हिते इहा केॾे मूव करे थी, नथी मूव करे, माना हिन जो हिते डायरेक्शन यानी कि नो डायरेक्शन, नो पर्टिकुलर डायरेक्शन, सिंपली चवंदासीं इट हैज़ नो डायरेक्शन हेयर। ठीकु आहे, जॾहिं बि का बॉडी रेस्ट में हुजे, स्टेशनरी में हुजे, उन वक़्तु जेके फोर्सिस, डिस्प्लेसमेंट, वेलासिटी या जेको बि कॉन्सेप्ट हुजे उहो उन्हनि जो इफेक्ट छा यानी कंसीडर कयो वञे 0, अंडरस्टूड आहे, त उन वक़्तु जेको रिज़ल्ट ईंदो उहो 0 ईंदो मैग्नीट्यूड जे हिसाब सां, ऐं लेकिन उन्हनि जो डायरेक्शन बि केॾे मूव न कंदी, छो जो स्टेशनरी आहे, त उन जो डायरेक्शन बि न थींदो। ठीकु आहे, ईअं असां कॉन्सेप्ट वठंदासीं। हाणे असां चऊं था पर्टिकुलर डायरेक्शन ते। पर्टिकुलर डायरेक्शन कीअं, मिसाल ॻाल्हि, हिकिड़ो पर्सन हुजे ऐं उहो कंहिं एरोप्लेन मां, हवाई जहाज़ मां, हेलीकॉप्टर मां जंप थो हुजे ऐं उनखे पैराशूट पहिरियल आहे, पातल आहे। ठीकु आहे, हाणे उहो जेको पैराशूट यानी ही माण्हू जेको पैराशूट पातल अथसि इनखे पैराट्रूपर चइबो आहे, पैराट्रूपर। हाणे इहो पैराट्रूपर पाए यानी कि जीअं ई हेठि जंप ॾिनई त हवा जो एक्शन थियो यानी कि कंहिं ते यानी उन ते पैराशूट ते, त उहो फूकिजी वियो। ठीकु आहे, जीअं ई फूकिजी वियो त इन जेको बलून टाइप आहे इन एक्शन कयो पर्सन ते मथे छिके वेंदुसि। हाणे लाज़मी आहे एक्शन कयईंसि त माण्हूअ वटि वेट आहे त उहो रिएक्शन कंदुसि डाउनवर्ड, त वेट ऐं रिएक्शन जेको माना या एक्शन जेको चओसि पाण में छा आहिनि, बैलेंस्ड आहिनि। बैलेंस्ड आहिनि, तव्हां ॾिसंदो त उहो जेको पर्सन आहे यूनिफॉर्म मोशन सां, यूनिफॉर्म वेलासिटी सां हेठि ईंदो आहे। हाणे इते छा आहे, इहो पर्टिकुलर डायरेक्शन आहे, पर्टिकुलर डायरेक्शन आहे, ज़हन में रखिजो इते पर्टिकुलर डायरेक्शन आहे, लेकिन नेट इफेक्ट ॿिन्ही जो छा आहे, 0 आहे। हिननि ॿिन्ही जो जेके उहे ॿ फोर्सिस वेक्टर एड कंदा हूंदा एक्शन ऐं रिएक्शन जे बुनियाद ते। ठीकु आहे, ईअं ई जेकॾहिं कंहिं रॉकेट जे हवाले सां एग्जाम्पल वठूं त कंबस्टन जो प्रोसेस जेको थींदो आहे त उहा ॿाहिरि निकिरंदी आहे ऐं रॉकेट अपवर्ड वेंदो आहे यूनिफॉर्म मोशन सां। इते जेको कॉन्सेप्ट आहे यूनिफॉर्म मोशन जे बुनियाद ते त जेतिरो एक्शन ओतिरो रिएक्शन, लेकिन पर्टिकुलर डायरेक्शन आहे, नेट इफेक्ट 0 आहे। ठीकु आहे, लेकिन पर्टिकुलर डायरेक्शन आहे। गोली कंहिं मां निकिरे थी बंदूक मां त उहो बि पर्टिकुलर डायरेक्शन आहे, एक्शन रिएक्शन इन बुनियाद ते कॉन्सेप्ट आहे त पर्टिकुलर डायरेक्शन अथसि लेकिन नेट इफेक्ट 0 आहे। इहो कॉन्सेप्ट आहे त असांजो नल वेक्टर हिते आहे, रिज़ल्टेंट 0 थो अचे लेकिन उन जो डायरेक्शन पर्टिकुलर थिए थो। ईअं ई जेकॾहिं असां एनी डायरेक्शन वठूं, एनी डायरेक्शन में मिसाल ॻाल्हि हिकिड़ो सर्कुलर असां यानी कि पाथ था कंसीडर कयूं। ठीकु आहे, हाणे सर्कुलर पाथ में असां हिकिड़ो 2 एग्जाम्पल वठूं था। न्यूक्लियस जे चौधारी शेल हूंदो आहे, इलेक्ट्रॉन रिवॉल्व कंदो आहे अराउंड द न्यूक्लियस। हाणे इहो अराउंड द न्यूक्लियस जेको मूव थो करे,
हाँ इन बुनियाद ते इते माना सेंटर ॾांहुं जेको फोर्स लगंदो आहे इलेक्ट्रिक फोर्स उनखे सेंट्रीपेटल चइबो आहे ऐं ॿाहिरि तरफ़ जेकॾहिं लगंदो त पोइ सेंट्रीफ्यूगल चइबो आहे सेंट्रीफ्यूगल। हाणे सेंट्रीपेटल ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स ॿई पाण में बैलेंस्ड हूंदा आहिनि माना इते जेको नेट इफेक्ट रिजल्टेंट नल वेक्टर आहे इहो ज़ीरो आहे। हाणे ज़ीरो आहे लेकिन इन जो इलेक्ट्रॉन जो डायरेक्शन केॾीमहिल हेॾे आहे केॾीमहिल हेॾे आहे केॾीमहिल हेॾे आहे केॾीमहिल हेॾे आहे माना इहो छा आहे एनी डायरेक्शन में आहे पर्टिकुलर डायरेक्शन हिते माना असांखे फिज़िकली ऑब्ज़र्व नथो थिए। ईअं ई जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त असांजी अर्थ जे चौधारी हिकिड़ी सैटेलाइट मूव कंदी आहे हाणे इहा सैटेलाइट मूव थी करे त इते बैलेंस कराईंदा आहियूंसि सेंट्रीपेटल फोर्स ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स ठीक है। सेंट्रीफ्यूगल फोर्स ऐं सेंट्रीपेटल फोर्स बैलेंस हूंदा आहिनि लेकिन सैटेलाइट नई वरी ज़मीन में अंदरि वेंदी आहे नई वरी ज़मीन खां ॿाहिरि हली वेंदी आहे जेकॾहिं सेंट्रीपेटल फोर्स ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स पाण में बैलेंस हुजनि। बैलेंस हूंदा तॾहिं त रिजल्टेंट ज़ीरो थींदो नल वेक्टर मिलंदो न क्लियर। त इन बुनियाद ते असां चवंदासीं ही केॾीमहिल सैटेलाइट हेॾे थी वञे केॾीमहिल हेॾे थी वञे केॾीमहिल हेॾे थी वञे केॾीमहिल हेॾे थी वञे त इट हैज़ नो पर्टिकुलर डायरेक्शन एनी डायरेक्शन असां चई सघूं था ठीक है। तो ये कुछ कंडीशंस हूंदियूं आहिनि अबाउट द नल वेक्टर। शाबाश तेसि ताईं नोट करे वठो स्क्रीनशॉट कढी वठो ठीक है। तो हाणे असां अॻियां यानी कि कुछ ॿिया अदर टाइप्स पढ़ूं था ॾिसी वठो हाणे शाबाश। तो तव्हां कुछ वेक्टर जा टाइप्स ॿुधा हूंदा जीअं पोजीशन पोजीशन वेक्टर के डिनोट कबो आहे आर सां स्मॉल आर सां वेक्टर आहे ऐं ॿिया कुछ वेक्टर यानी कि नाला ॿुधा हूंदा फ्री वेक्टर छा फ्री वेक्टर। त हाणे पहिरियां असां पोजीशन वेक्टर के बारे में डिस्कस करे था वठूं उन खां पोइ फ्री वेक्टर जो कॉन्सेप्ट आहे। त हाणे ॾिसो पोजीशन वेक्टर कंहिंखे यानी चइबो आहे अहिड़ो वेक्टर जंहिंजे ज़रिए कंहिं वेक्टर जी पोजीशन मालूम करे सघूं माना असांखे यानी कंहिंजी बि असांखे पोजीशन लोकेशन मालूम करणी आहे त असां छा कंदासीं उन पोजीशन वेक्टर के ज़रिए उन पॉइंट के हवाले सां असां उहा लोकेशन उहा पोजीशन मालूम करे सघूं था। त असां चवंदासीं इट इज़ अ वेक्टर which has fixed point with origin। ही वेक्टर अहिड़ो आहे यानी कि जॾहिं असां कंहिं बि ऑब्जेक्ट बॉडीअ जी पोजीशन मालूम करणु चाहींदा आहियूं त उन जी जेकी माना इनिशियल पॉइंट हुजणु घुरिजे ओरिजिन सां छा हुजणु घुरिजे फिक्स्ड या जेकी फिक्स्ड पॉइंट आहे उहा कहिड़ी इनिशियल ज़हन में रखिजो इनिशियल पोजीशन फिक्स्ड हुजणु घुरिजे ओरिजिन सां। मिसाल जेकॾहिं मां यानी तव्हां खां पुछां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई करे त हिन रूम में हिकिड़ो कूओ अची वञे ऐं कूओ केॾीमहिल हेॾे वञे केॾीमहिल हेॾे वञे केॾीमहिल हेॾे वञे। हाणे मिसाल ही हिकिड़ो रूम जो प्लेन आहे हाणे उहो केॾीमहिल कूओ हिते आहे केॾीमहिल हिते आहे केॾीमहिल हिते आहे केॾीमहिल हिते आहे। हाणे अव्हां खां सवाल थो कयो वञे त इन कूए जी पोजीशन ॿुधायो त तव्हां छा कंदो पहिरियां उन जी रेफरेंस पॉइंट वठंदो रेफरेंस पॉइंट। हाणे रेफरेंस पॉइंट जे लाइ हमेशा असांखे हिकिड़ो कोऑर्डिनेट सिस्टम खपे कोऑर्डिनेट सिस्टम उहो 2 डायमेंशनल यानी प्लेन वारो भी थी सके थो ऐं 3 डायमेंशनल यानी कि स्पेस वारो भी थी सके थो। ज़हन में रखिजो यानी कि असांखे जेको कोऑर्डिनेट सिस्टम आहे कोऑर्डिनेट सिस्टम इन जे लाइ असांखे यानी कि
ॿिनि एक्सिस जी या टिनि एक्सिस जे हवाले सां यानी कि उन्हनि जी पोजीशन लोकेट करणी हूंदी आहे। हाणे रेफरेंस पॉइंट जे बुनियाद ते हाणे हीअ असांजी ओरिजिन आहे ओ, दिस इज़ एक्स एक्सिस एंड दिस इज़ वाई एक्सिस। हाणे हिन ओरिजिन जे बुनियाद ते असांखे हिन जी पोजीशन यानी कि काउंट करे सघूं था। पोजीशन नंबर 1, पोजीशन नंबर 2, पोजीशन नंबर 3 लाइक दिस। असां ईअं कॾहिं वठंदासीं जॾहिं असां हुनजो रेफरेंस पॉइंट वठंदासीं। रेफरेंस पॉइंट खे वठी करे असां माना उनजी ओरिजिन फिक्स करे किथां खां इनिशियल पॉइंट स्टार्ट थी थिए उन जे मुताबिक़ असांखे उनजी मेजरमेंट, उनजी पोजीशन, उनजी लोकेशन मालूम करणी पवंदी। न त असां फिक्स्ड एग्ज़ैक्ट मेजरमेंट नथा करे सघूं त इन्हनि पोजीशन माना इन्हनि पॉइंट्स जे विच में फ़र्क़ु केतिरो आहे, इन पोजीशन में चेंज जेका अचे थी उनखे फ़र्क़ु मालूम करण जे लाइ, चेंज मालूम करण जे लाइ लाज़मी छा करणो पवंदो, रेफरेंस पॉइंट ओरिजिन फिक्स करणो पवंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखो। उहो जेको कोऑर्डिनेट सिस्टम हूंदो आहे इहो यानी एक्स वाई ज़ेड जी बुनियाद ते असां यानी इहे कोऑर्डिनेट्स हूंदा आहिनि। ज़हन में रखिजो पोजीशन वेक्टर अहिड़ो वेक्टर आहे जेको असांखे पोजीशन लोकेट करे ॾींदो आहे, फाइंड आउट करे ॾींदो आहे। वरी ॿुधी छॾियो, को बि वेक्टर असांखे इंफॉर्मेशन ॾींदो आहे मैग्नीट्यूड जी, डायरेक्शन जी, पर जेकॾहिं हिकिड़ी टी बि इंफॉर्मेशन अची वञे दैट इज़ कॉल्ड लोकेशन जी, दैट इज़ कॉल्ड पोजीशन जी, त किथे हूंदो, वेयर माना दैट पॉइंट इज़ यानी कि शोन, माना किथे उहा पॉइंट शो थियल आहे यानी कि ड्रॉ थियल आहे या लोकेट थियल आहे। इन बुनियाद ते वेक्टर असांखे जॾहिं टई इंफॉर्मेशन जे छा जे मैग्नीट्यूड, डायरेक्शन एज वेल एज पोजीशन और यानी कि लोकेशन जे, त इहे टई इंफॉर्मेशन जॾहिं कंहिं वेक्टर जे ज़रिए मिलंदियूं त अहिड़े वेक्टर खे छा चइबो आहे, पोजीशन वेक्टर। वरी ॿुधी छॾियो, वेक्टर असांखे टे इंफॉर्मेशन ॾेई सघे थो, मैग्नीट्यूड, डायरेक्शन एज वेल एज वाट, पोजीशन मीन्स लोकेशन। इन पॉइंट जे करे, इन पर्टिकुलर यानी नाले जे करे त लोकेशन मालूम करे सघे थो त इनखे चइबो आहे लोकलाइज्ड वेक्टर। लोकलाइज्ड वेक्टर, लोकलाइज्ड वेक्टर। हाणे इन बुनियाद ते असां छा कंदा आहियूं, कोऑर्डिनेट सिस्टम उते यानी यूज़ कबो आहे जॾहिं असांखे कंहिं पर्टिकुलर एक्स ऐं वाई या एक्स वाई ज़ेड जे मुताबिक़ मेजरमेंट वठणी पए विथ रेस्पेक्ट टू रेफरेंस पॉइंट ओरिजिन जे बुनियाद ते, तॾहिं असां जेको सिस्टम यूज़ कंदा आहियूं उहो कहिड़ो कंदा आहियूं, कोऑर्डिनेट सिस्टम। इन रीज़न जे करे असांजा जेको पोजीशन वेक्टर हूंदो आहे उन जा जेके कंपोनेंट्स हूंदा आहिनि, इन पॉइंट जे करे इन जा कंपोनेंट्स सॾाइबा आहिनि कोऑर्डिनेट्स। ओनली पोजीशन वेक्टर खे छो असां कोऑर्डिनेट चवंदा आहियूं, बिकॉज़ जेको पोजीशन वेक्टर आहे उहो डिपेंड कंदो आहे रेफरेंस पॉइंट ते, कंहिं ते, पोजीशन ते, रेफरेंस पॉइंट ते, ओरिजिन ते डिपेंड कंदो आहे। ज़हन में रखिजो इहा ॻाल्हि, यानी कि असांजो जेको पोजीशन वेक्टर आहे उहो डिपेंड कंदो आहे छा ते, असांजो रेफरेंस पॉइंट ते, उन ओरिजिन ते डिपेंड कंदो आहे। दैट्स वाई असां इन्हनि जे कंपोनेंट्स खे चवंदासीं। हाणे यानी कि जेका बि यानी असां मेजरमेंट वठंदासीं विथ रेस्पेक्ट टू दिस रेफरेंस पॉइंट और ओरिजिन पॉइंट, इन जे करे कहिड़े सिस्टम जी ज़रूरत पवंदी, कोऑर्डिनेट सिस्टम। ऐं इन सिस्टम में जेके कंपोनेंट्स इन्वॉल्व हूंदा, इस्तेमालु थींदा, यूज़ थींदा, आणिया वेंदा त आंदा वेंदा, त उन्हनि कंपोनेंट्स खे, पोजीशन वेक्टर जे कंपोनेंट्स खे छा चइबो आहे, कोऑर्डिनेट्स। छा चइबो आहे, कोऑर्डिनेट्स। ज़हन में रखिजो, ठीकु आहे। इन बुनियाद ते असां कॉन्सेप्ट वठंदा आहियूं कंहिं हवाले सां, पोजीशन वेक्टर जे हवाले सां। हाणे फ्री वेक्टर जो कॉन्सेप्ट, इट इज़ अ वेक्टर which is free like this, which is free, not fixed with
ओरिजिन या रेफरेंस पॉइंट पॉइंट या त इहो पैरेलल टू इटसेल्फ मूव करे सके थो पैरेलल टू इटसेल्फ इनखे असां मूव कराए सघूं था पैरेलल टू इटसेल्फ हाणे इहा जेकी मीनिंग आहे पैरेलल टू इटसेल्फ कंहिं बि वेक्टर खे असां फ्रीली मूव करे सघूं था इन जो कॉन्सेप्ट कीअं था वठूं हाणे ॾिसजो जॾहिं माना असां इनखे डिफरेंशिएट कंदासीं त ही जेको पोजीशन वेक्टर आहे उनखे असां पैरेलल टू इटसेल्फ नथा करे सघूं मूव नथा कराए सघूं छो जो उन में उहा रेफरेंस पॉइंट चेंज थी वेंदी ठीकु आहे फिक्स पॉइंट चेंज थी वेंदी त हाणे ॾिसो मिसाल हिकिड़ी हीअ बैग आहे हिन बैग जो जेको वेट आहे डाउनवर्ड एक्ट थो करे वेयर वेट इज़ अ वेक्टर क्वांटिटी वेट इज़ अ वेक्टर क्वांटिटी हाणे हिन बैग खे मां हितां यानी पैरेलल ई खणी आयसि इन जी साॻी बैग खे खणी थो अचां खणी ईंदुसि त इहा बैग हिते ई पई आहे यानी कि हिन पोजीशन खां पोइ हिन ॿी पोजीशन ते अची वई हाणे हिन जी बैग जो जेको वेट आहे उहो हिन पॉइंट खां कंसीडर कयूं इनिशियल खां फाइनल ताईं त हिन पॉइंट खां वठी हेसि ताईं ॾिसो वठो त ही ॿई पाण में छा आहिनि पैरेलल आहिनि ॾिसो ही वेट पैरेलल हाणे इहो ई वेट जेको वेक्टर क्वांटिटी आहे इहो यानी पैरेलल टू इटसेल्फ आहिनि पैरेलल टू इटसेल्फ आहिनि ज़हन में रखिजो इहा ॻाल्हि लेकिन जेकर इते ई असां वठूं ठीकु आहे ही हिकिड़ो वेक्टर आहे पोजीशन R1 हाणे हिन जो ही ओरिजिन आहे ठीकु आहे हाणे इन खे ई मां पैरेलल थो कंसीडर कयां ओ पैरेलल हीअं मूव थो कराए चांसि ओ हितां हाणे ॿुधायो दीज़ आर द पैरेलल लेकिन छा हिन जी ओरिजिन इनिशियल पॉइंट ओरिजिन सां रेफरेंस पॉइंट सां फिक्स आहे नाहे त पोइ इन जे करे जॾहिं बि जिन वेक्टर्स जी असां पोजीशन फिक्स रखंदा आहियूं इनिशियल वारी पॉइंट रेफरेंस पॉइंट असां ओरिजिन सां फिक्स रखंदासीं त उहो ई असांजो छा हूंदो आहे पोजीशन वेक्टर जंहिंखे असां फ्रीली पैरेलल न करे सघूं विथ रेस्पेक्ट दिस पॉइंट रेफरेंस पॉइंट दिस ओरिजिन पॉइंट ठीकु आहे लेकिन जॾहिं फ्रीली वेक्टर हूंदो आहे त उनखे असां आसानीअ सां फ्रीली पैरेलल करे सघूं था मिसाल का कार वञे थी त कार जे वेलासिटी जो मोशन आहे हिन तरफ़ ठीकु आहे हाणे असां ही इनिशियल पॉइंट हिते कंसीडर कईसीं ठीकु आहे हीअ इनिशियल पॉइंट अथसि हाणे कुझु टाइम खां पोइ इहा ई गाॾी कार हेॾे वई हली ठीकु आहे हाणे वेलासिटी जो डायरेक्शन वरी बि केॾे आहे हिन तरफ़ लाज़मी आहे वरी बि केॾे वेंदो ओ हिन तरफ़ वेंदो हाणे हिते छा आहिनि पैरेलल टू इटसेल्फ हूंदा इहो कॉन्सेप्ट वठी करे असां माना ईअं चवंदासीं त असांजे फिजिक्स जी दुनिया में को बि वेक्टर फ्री वेक्टर थी सघे थो चाहे उहा वेलासिटी हुजे चाहे उहो डिस्प्लेसमेंट हुजे चाहे एक्सीलरेशन हुजे चाहे वेट हुजे चाहे फोर्स हुजे चाहे मोमेंटम हुजे ये सभु असांजा फ्री वेक्टर ई थी सघनि था शर्त कहिड़ो आहे त उहो जेकी उन्हनि जी पोजीशन आहे रेफरेंस पॉइंट आहे ओरिजिन सां फिक्स न हुजे उहो फ्रीली माना कंहिं बि पॉइंट ते एनी पॉइंट ते मूव कराए सघूं एनी पॉइंट ते मूव कराए सघूं लाइक दिस जेकॾहिं ही वेक्टर आहे हाणे मां इहो ई वेक्टर हेॾे ड्रा कयां हिन तरफ़ त हाणे हिन जी हीअ ओरिजिन पॉइंट आहे हिते लाइक दिस इज दीज आर द एक्स एंड वाई कंपोनेंट्स ठीकु आहे हाणे इन खे मां फ्रीली किथे बि मूव कराए सघां थो पैरेलली ठीकु आहे त हाणे जेकॾहिं पैरेलली मूव कराए सघूं था त दिस डज़ नॉट डिपेंड ऑन ओरिजिन पॉइंट फिक्स्ड पॉइंट रेफरेंस पॉइंट ते इहो फ्री वेक्टर डिपेंड न कंदो आहे दैट्स वाई वी से फ्री वेक्टर खे किथे बि ड्रा करे सघूं था किथे बि यानी कि असां मूव कराए सघूं था पैरेलल इटसेल्फ कराए सघूं था इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो ठीकु आहे हाणे के असांजा कहिड़ा बि वेक्टर फ्री थी सघनि था लेकिन असांजो पोजीशन वेक्टर फ्री नथो थी सघे पोजीशन वेक्टर खां सिवा जेके बि वेक्टर हूंदा उहे सभु असांजा छा हूंदा फ्री वेक्टर्स हूंदा हाणे इन बुनियाद ते कॉन्सेप्ट इहो अची वियो त फ्री वेक्टर छा आहे ऐं असांजो पोजीशन वेक्टर छा आहे हाणे असां हिन फ्री पोजीशन वेक्टर जे लिहाज़ सां कुझु यानी कि फार्मूलो था ॾिसी वठूं त इन जो फार्मूलो कीअं असां पढ़ंदासीं उन खां पोइ इन ते वरी न्यूमेरिकल बि करे था वठूं ठीकु आहे शाबाश तेसि ताईं ही नोट करे वठो